जिते रहूं पिया उते साह खणूं पिया फितरती अमल आहे ऐं इन फितरत जे अॻियां हीउ जेको फितरत जो रोमांस आहे ॻाल्हाइण ऐं ॾिसण ऐं चाहत खां पोइ जेका हीअ मामला मसइला थियनि था ज़िंदगीअ जा उनखे रवां रखण में हीउ जेको अॼु अदबी काठ ऐं मेलो सजायो वियो आहे ऐं हिन में मेले में जेके मुख़्तलिफ़ सेशन्स रखिया विया आहिनि उन सेशन में जेको हीउ सेशन आहे आउं सम्झां थो त सभिनी सेशन जो जेको जिया पियो आहे सभिनी सेशन्स जी जेका ज़िंदगी आहे ऐं सभिनी सेशन्स जो जेको तत्व आहे ऐं सभिनी सेशन्स जी जेका मदर आहे माउ आहे उहो ही सेशन आहे। जेकॾहिं ही सेशन्स रहे थो ही सेशन्स जी बका थिए थी त बाक़ी सभु मामला ठही पवंदा सभु मामला बची पवंदा ऐं सभु मामला उकलाइजी पवंदा छो त हीउ मसइलो पाणीअ ते आहे सिंधु दरिया ते आहे शींहं दरिया ते आहे। मोहनजोर में सिंध एक्सप्रेस अख़बार ईंदी हुन में सिलसिलेवार उहा कहाणी अलाए ख़तमु कई असीं त साॻी उन फिल्म जी सीन जी साज़िश वारा केनाल कॾहिं रणी केनाल कॾहिं थन केनाल हाणे वरी नओं ड्रामो आहे त शकी नाला निकिरंदा ऐं उहे सिंधूअ तां निकिरंदा पंहिंजा उन्हनि पंज केनाल खे पाकिस्तान गवर्नमेंट इंटरनेशनल एस्टेब्लिशमेंट सां गॾिजी पंहिंजा पंज केनाल पंहिंजा पंज दरिया इंडिया खे विकिणी छॾिया। इहा दस्तावेज़ ते ॻाल्हि आहे लिखत ते ॻाल्हि आहे तारीख़ जी ॻाल्हि आहे। मुंहिंजा मुक़ररीन इन ॻाल्हि ते ज़रूरु रोशनी विझंदा त इंटरनेशनल वर्ल्ड बैंक ऐं ॿियनि बैंकुनि जे साथ सां पंजाब पंहिंजा पंज दरिया विकिणी छॾिया पैसा वरिता ऐं वरी बि उहो साॻियो ई जेको इनसार आहे सिंधु दरिया ते आहे ऐं सिंधु दरिया रोश चयो कानूनी ॻाल्हि अरसा जो एक्ट मौजूदु आहे अरसा कंहिंजी कमेटी मौजूदु आहे अरसा मौजूदु आहे पर इहे सभु फर्ज़ी आहिनि। पाकिस्तान जे अंदरि सख़्त खां सख़्त कानून मौजूदु आहिनि पर पाकिस्तान जे अंदरि कंहिं बि कानून ते अमल न थींदो आहे। ईअं ई पाणी जे हवाले खां बि सख़्त खां सख़्त कानून मौजूदु आहिनि यानी ॿेट सूबनि जी मिल्कियत आहे पर वफ़ाक़ खाए पियो पाणी सूबनि जी मिल्कियत आहे पर वफ़ाक़ उन्हनि ते क़ाबिज़ आहे। मैदनी वसीला सूबनि जी मिल्कियत आहिनि पर एस्टेब्लिशमेंट ऐं वफ़ाक़ उन्हनि ते क़ाबिज़ आहे। ही रोड रस्ता सूबनि जी मिल्कियत आहे पर उन्हनि ते वफ़ाक़ एस्टेब्लिशमेंट क़ाबिज़ आहिनि त कानून ठहियल आहिनि। ही टूल टैक्स ही ॿिया मामला ही गुंडा टैक्स ही जेके सभु मामला आहिनि इन लाइ कानून मौजूदु आहिनि पर सभिनि खां जेके कानून खे भञींदड़नि उहे इहे साॻिया ई आहिनि जेके कानून ठाहिनि था। पाण तफ़सील में वञूं था हिन ॻाल्हि जे अंदरि त सिंधु दरिया जेको हज़ारे सालनि जी तारीख़ रखे थो उहो इंडस वैली जे नाले सां मशहूरु आहे। इंडिया जो नालो बि इंडस वैली जे करे आहे। इंडिया पंहिंजो नालो असांजी इंडस वैली तां खयो आहे पर पाकिस्तानी आहियूं पाक ऐं आस्थान जा हामी आहियूं इंडस वैली जा हामी न आहियूं सिंधु सभ्यता जा हामी न आहियूं। भारत हिंदुस्तान सेविस्तान घणियूं शयूं आहिनि जेके डिस्कस करे सघिजे थो। बहरहाल सो ही 2000 किलोमीटर खां वधीक सफ़र करे जॾहिं सिंधुअ जे सीने में ऐं सिंधु मां त चवंदा आहियूं अरबी समुंड न आहे इहो सिंधी समुंड आहे छो त पंहिंजो समुंड आहे न इहो इन खे असां अरबी समुंड कीअं चवंदासीं। असांजी हदुनि में आहे कराची जी हदुनि में आहे हेॾा हितां हदुनि में आहे बदीन जी हदुनि में आहे त इहो सिंधी समुंड आहे। इहो अरबी समुंड असांखे अरबनि जे त
जेको हलां कई ऐं असांजे हुननि कब्ज़ो कयो ऐं जेको जाग्राफिक तौर ते हुननि शयूं चेंज कयूं आहिनि, डेमोग्राफी चेंज थी आहे, तो उनजे करे इहो अरबी समुंड आहे, बल्कि इहो सिंधी समुंड आहे। तव्हां हिनखे सिंधी लिखो ऐं सिंधी पढ़ो। मुंहिंजो महिमान ऐं मुख़्तलिफ़ शोबनि सां लाॻापियल, कंहिं दौर में एक्टिंग कंदो हुयो, कंहिं दौर में लिखंदो हुयो, पढ़ंदो हुयो, पर जेका हिन जी अॼुकल्ह अमली सियासत आहे, जिदोजहद आहे, सिंध सां बीठो आहे, सिंध जो सूरमो पुट आहे। तव्हांखे यादि हूंदो त धरना लॻंदा आहिनि, उहे धरणनि वारनि सां जेके ॿार बचा हूंदा आहिनि, माण्हू हूंदा आहिनि, ओ बावड़ो जो धरणो कंहिंखां विसरियो त न हूंदो, ओ बावड़ो जो सीउ कंहिंखां विसरियो त न हूंदो, उहे नियाणियूं, उहो अविनाम सिंधी कंहिंखां विसरियो त न हूंदो। ऐं हीउ माण्हू आहे जंहिं फारूक सत्तार खां कराची जे अंदरि माइक खसी त तोखे को हक़ न आहे, छो त तूं सिंध जे हक़नि ते धारा हणंदड़ तंज़ीम जो नुमाइंदो आहे, इन जे करे तोखे सिंध जी स्टेट, इनाम अब्बास जी स्टेट ऐं सिंध जी आवाज़ तोखे कला न ॾींदासीं। सो इनाम अब्बासी जा खोड़ सां वारा हवाला आहिनि। इनाम अब्बासी पंहिंजे पाण में हिकु मुतहरिक शख़्स आहे जेको सिंध सभा जो खे लीड करे थो। ऐं सिंध सभा तव्हां ॾिठो त उमरकोट में जॾहिं हिकु डॉक्टर जी डेथ थिए थी, किलिंग थिए थी, एक्स्ट्रा जुडिशियल मर्डर थिए थो, उते इनाम अब्बासी किताब विराए थो ऐं किताब खजी था वञनि, खपी था वञनि। सो इनाम अब्बासी साहिब खां मुंहिंजो सवाल हूंदो त जेका मौजूदा सूरत हाल आहे, इन में पंहिंजी सियासी सघ केतिरी आहे जेका पंहिंजे सिंधू दरिया खे बचाए सघे थी? मां ॾिसो थो वञा माइक ते, अॼु जेको पहिरियों सेशन थियो जंहिंमें असांजो सियासी उस्ताद असगर सिद्धी, उनखे सॼो सेशन मिलणु घुरिजे आहे, पर उनजे बावजूदि हू आख़िरी लफ़्ज़नि में उहा ॻाल्हि करे वियो जेका रुगो तारीख़ जो सच जो नालो साईं असगर बि ॾिनो, पर उहो सिंध जो सच आहे। उहो सच हीअं आहे, साईं मूंखां सवाल करे थो त असांजी दरियाह बचाइण जी सघ, आउं चवंदो आहियां पंहिंजे दोस्तनि सां या जिते बि आउं उथी बीहंदो आहियां, आउं चवां थो त रुगो दरियाह छा, हिन वक़्त ताईं 77 सालनि में जेको कुझु बि असां खां खसियो वियो आहे, उहो सभु कुझु सूद समेत वठी सघूं था। ईअं ई जीअं दुनिया अंदरि मुख़्तलिफ़ ग़ुलाम क़ौमुनि ईमानदारीअ सां, सचाईअ सां, क़ुर्बानीअ वारे जज़्बे सां जिदोजहद कई, सिर धड़ जी बाज़ी कई, अमेरिका खे मात ॾिनी, फ्रांस खे मात ॾिनी, जापान खे मात ॾिनी। हिते जेसीं ताईं असीं समूरा माण्हू पंहिंजे वतन खे, पंहिंजे वसीलनि खे पंहिंजो फितरी वतन तौरु क़बूल न कंदासीं ऐं हिकु सूबो ई सम्झंदा रहंदासीं त पोइ त हिकु सूबो हिकु फेडरेशन जो हिसो आहे। उन वटि कलम आहे, उन्हनि वटि कानून आहिनि, कानून ठाहींदड़ बि आहिनि, पंहिंजी मर्ज़ीअ जा रातिनि जो 12 वॻे कोर्टूं खोले बि सज़ाऊं ॾींदा ॾियनि, माफ़ बि कंदा आहिनि। पंहिंजी मर्ज़ीअ जे लाइ हू नौकिरियुनि तां बंदिश हटाए नौकिरियूं कलाकनि में ॾेई वरी बंदि बि कंदा आहिनि। त मां इन सॼे तनाज़ुर में जेको असांखां खसे थो उनखे पंहिंजो दुश्मन सम्झां, पंहिंजे वतन जो ऐं मुंहिंजे ईंदड़ नसुलनि जे ख़्वाबनि उन लाइ लाज़िम आहे। ईअं जीअं आउं पंहिंजे घर जे लाइ, घर में घिरी पियल चोर जे लाइ, भले मूं वटि हथियार हुजे न हुजे, ऐं उन सां मखे पइजी वञा, असांजे माण्हुनि खे इहो न आहे त बाबा मुल्क आहे, भाइर आहियूं ऐं मुस्लमान आहियूं, सभु कुझु आहियूं, मुस्लमान बि आहियूं, इंसान बि आहियूं, भाइर बि आहियूं। हिकिड़ो नंढिड़ो घरु हूंदो आहे, 3 भाइर हूंदा आहियूं, तॾहिं बि चवंदा आहियूं त
हर भाव पंहिंजे कमरे में सोढ़ो लगे तो, माना पंहिंजे दायरे में। जे हिकिड़ो भाव ॿिए भाव जी गुंदीअ मुंहिंजे लप बि खणंदो तॾहिं बि विड़ी पवंदासीं। त हिते बि असांखे लाज़मन उहा ई फिलासफ़ी या उहो ई तरीक़ो अप्लाई करणो पवंदो। पर इहो थींदो कीअं? जॾहिं असां जूं तंज़ीमूं, जॾहिं असां जूं क़यादतूं पोइ उहे क़ौमपरस्त हुजनि या मज़हबी जमायतुनि जूं हुजनि या जमहूरियत चाहींदियूं हुजनि या उहे सोशलिज़म चाहींदड़ हुजनि, उन्हनि सभिनीनि जे लाइ किनाल जीअं त को नज़रियो न आहे। किनाल माना पाणी, पाणी ज़िंदगी आहे। उन ज़िंदगी जे लाइ असां समूरनि खे पंहिंजा नज़रिया, मुंहिंजो सिंधु देश, हुनजो इस्लामी इनकलाब, हुनजो कम्युनिज़म इनकलाब, हुनजी जमहूरियत में, उहे असां संभाले रखी पंहिंजे दरिया जेको बुनियादी तौर ते रुगो दरिया न आहे, असांजी ज़िंदगी आहे, असांजी सुञाणप आहे। जो दरिया न हुजे हा त असीं न हुजूं हा। हिन दरिया जे करे ई असीं ॼावा आहियूं ऐं हिन दरिया ई असांखे पाले ऐं वॾो कयो आहे। ऐं हेॾी लखां सालनि जी जेका तहज़ीब तारीख़ आहे उहा हिन सिंधु जे करे। त मां सवाल जे जवाब ते मोटी थो अचां त इहो तेसीं ताईं मुमकिन ई कोन्हे त असां पंहिंजो दरिया मोटाए सघूं जेसीं ताईं सचाई न हूंदी। हिन वक़्तु हिकिड़ो सिंधी इस्लामाबाद में ऐवान सदर में वेठो आहे जेको साइन थो करे। वरी ॿिया जेके सिंध असेंबली में वेठा आहिनि उन जा ई हवारी, उहे चवनि था त असां त इन्हनि जे ख़िलाफ़ आहियूं। टियां वरी जेके नेशनलिस्ट आहिनि उहे हिकिड़ा मार्च पिया कनि, हिकिड़ा अबरलोह ते धरणो पिया हणनि, हिकिड़ा कंदकोट में धरणो पिया हणनि, हिकिड़ा मोरे में धरणो पिया हणनि। जेसीं ताईं असीं घर जा संभालींदड़ या मालिक गॾिजी नथा वियूं त हू दुश्मन असांखे कीअं ऐं कहिड़ी रीति पंहिंजो चोरायल माल वापसि करे। लेकिन आउं सम्झां थो त असां वटि ताक़त अणपुट आहे, छो त असां लगातार 77 सालनि में हिननि सां हर हिननि जी फुरलुट ते विढ़ंदा आया आहियूं। खटण न खटण जा रीज़न्स आहिनि। क़यादतुनि मूं वटि आया हर जॻह ते चवंदो आहियां असांजे सॼे हिन नुक़सान जो जेको बुण आहे उहो आहे नाअहल, काहिल, काइर ऐं बेकाऊ क़यादत। सिर्फ़ु छह माण्हू असां चेंज कयूं, तंज़ीमुनि जे मथां जेके वेठा आहिनि उहे छह माण्हू चेंज कनि त सिंध जो सिनारो सॼो चेंज थी वेंदो। सिंध जीअं लताड़जे लुहाड़जे पई, इहो मुमकिन न हूंदो। छो त सिंध जहिड़ी रीति कॾहिं बंगाली असांजा नौजवान कराची में लताड़ियो मारियो छॾियूं, कॾहिं टोड़ी फाटक ते असांजा शागिर्दनि खे गोलियूं हणी मारे छॾनि, कॾहिं असांजा वसीला कोयलो दरिया ऐं ॿियूं सभु शयूं फुरजनि लुटजनि थियूं। उन्हनि सभिनीनि खे असां वटि जेसीं ताईं क़यादतूं न हूंदियूं तेसीं ताईं असां उन्हनि खे बचाए न सघंदासीं। पर असांजा कुझु दोस्त चवनि था दादा पोइ हाणे इहे ई क़यादतूं आहिनि त हटाए छॾियूं, नवां माण्हू आणियूं। सो साईं जेको सुवाल मुंहिंजे आॾो रखियो आहे त इहो सॼो कुझु असांजी क़यादतुनि जे हथ में आहे। जे हू चाहींदियूं त दरियाउ बचंदो, जे न चाहींदियूं त इहो दरियाउ छा, उहे बि इहा आख़िरी असांजो आख़िरी माना शाहरग आहे। कोयलो थियो, समुंड किनारो, बंदर थिया, पहाड़ थिया, ज़रई ज़मीनूं, राइशी ज़मीनूं, शहर सॼा, कचे जूं ज़मीनूं, सभु कुझु उहो खणी बिछाए। इहा आख़िरी शइ आहे। ऐं बचाइण जो मूं वटि सिर्फ़ु इहो ई कंसेप्ट आहे त जे असां वटि क़यादत हूंदी या क़यादतूं सचाई कंदियूं या कारकुन पंहिंजे तंज़ीमुनि जी क़यादतुनि खे जो माण्हू छिके बीहंदा उन्हनि खां कमु वठंदा त असां खटे सघंदासीं। बाक़ी मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त असांजूं क़यादतूं विकामी वयूं आहिनि। असीं इन जे करे लुहाड़जूं था ऐं तेसीं ताईं लुहाड़जंदा रहंदासीं जेसिताईं या नयूं क़यादतूं अचनि या इन्हनि क़यादतुनि खे असीं माना मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जूं क़यादतूं उन्हनि जा कारकुन उन्हनि जा मेंबर उन्हनि खे सिधो करे ऐं बिहार कया। वॾी महिरबानी। हिकिड़ी ॻाल्हि जे मुस्तक़बिल में ॾिसण थी अचे त ज़ाती तालुक़ हिकिड़े पासे चयो थो वञे त सिंध खपाईंदे, पादर खाईंदे,
दरियाव खे पाईंदे पादर खाईंदे ॿिए पासे ॿिया नारा आहिनि पर ॾिसूं था त उहे साॻा माण्हू महफ़िलुनि में साॻा माण्हू काजनि में गॾु वेठा आहिनि गॾु सेल्फी बि निकिरनि उहे साॻो जेको तबिको आहे उहो गॾु वेठो आहे जॾहिं मज़हब न हो त पाणी हो जॾहिं अक़ीदो न हो त पाणी हो जॾहिं अक़ीदा न हूंदा त बि पाणी हूंदो त हीअ ॻाल्हि मथां ई आहे इन जे करे ई मज़हबनि खां ऐं अक़ीदनि खां ऐं पार्टी बाज़नि खां मथां ई ॻाल्हि आहे पाणीअ जो हुजणु त उन जे लाइ गॾियल जिदोजहद जी ज़रूरत आहे आख़िर इहो थियो दोदे देशी खां सवालु इहो आहे त आख़िरकार क़यादत जेका आहे उहा अॻे जीअं ठाह जुड़ंदा हुया जीअं इनाम जी ॻाल्हि मां सम्झोसीं त गॾियल तौर ते का हिकमत अमली जुड़े जीअं ठाह जुड़िया ग्रैंड अलायंस जुड़ंदा हुया MRD तहरीक हुई पूनम हुई ॿिया खोड़ अहिड़ा ठहिया पए इतिहाद ठहिया त हिते हिन वक़्तु छा थियणु खपे जो हीउ जेको दरियाव आहे पाण बचाए सघूं ऐं तव्हांखे कंहिंमें उमेदु आहे त कहिड़ी पार्टी जेको आहे त वधीक अॻिते ईंदी ऐं मामिलो उहो हल कंदी तोते सिका सवाल आहे महिरबानी सीनियर एडवोकेट डोलू साहब सिंधु दरिया जेको असांखे कुदरत तरफ़ां मिलियल तोहफ़ो आहे उन दरिया खे बचाइण लाइ हिकिड़ो ई हल आहे त जेके बि असांजूं कॉम्प्रेस पार्टियूं आहिनि गॾिजी जिदोजहद कंदियूं त इहे किनालनि जो मनसूबो रद्द थी सघे थो उन जा मिसाल मौजूदु आहिनि असांजो मोहतरम शहीद भाऊ कमर भट्टीअ सां गॾु जिदोजहद केसीं कालाबाग डैम जो मुशरफ जे दौर में ऐलान थियो उनखे एंटी कालाबाग एक्शन कमेटी में असां 4 पार्टियूं हुयूंसीं सॼी सिंध में जिदोजहद करे नेठो उन मुशरफ खे दसियोसीं उहो कालाबाग डैम जो ऐलान वापसि थियो इहो आलमाशिकार ॻाल्हि आहे ॿिटो निज़ाम लागू कयो वियो सिंध ते उन में बि गॾियल सिंध बचायो कमेटी ठही उन में गॾियल जिदोजहद थी जंहिंजो कन्वीनर सईद मोहतरम सईद जलाल महमूद शाह ॿिटे निज़ाम खे ख़तमु करायोसीं आदमशुमारी जो मसइलो हुजे उनखे बि सिंध बचायो कमेटी तरफ़ां ग़लति जेके अंग अखर पेश कया पिया आहिनि उन मनसूबे खे बि रद्द करायोसीं जज़ीरनि जो मसइलो हुजे हाणे बैरिया टाउन जो मसइलो जंहिंमें सिंध जा सभु कोपरस्त गॾु थिया बैरिया टाउन जे गेट आॾो धरणो लॻो हुते मौजूदु हुयासीं केॾी न अफ़सोस ऐं सितम ज़रिए जी ॻाल्हि कयां त उते जेके मौजूदु क़यादतूं हुयूं सो उन्हनि खे टेलीफोनूं अची वियूं उहे ठका ठुकी थी उहे पंहिंजे गाॾियुनि में चढ़ी हलिया विया बाक़ी असां जहिड़ा मुख़लिस कारकुन जेके हुया इनाम जहिड़ा उते उन मैदान ते कुटबार रहिजी वियासीं मूंखे इन ॻाल्हि ते अफ़सोस थींदो आहे मां इन ते कालम बि लिखियो अवामी आवाज़ में त हेॾा सारा कोपरस्त जेके सिंध बचायो कमेटी ठाहीसीं जंहिंमें कालाबाग डैम जो मनसूबो रद्द करायोसीं आदमशुमारी जो मनसूबो जज़ीरनि जो ॿिया खोड़ सारा मनसूबा पर सिंध दुश्मन मनसूबो बैरिया टाउन वारा कामयाब थी विया उहो ठही वियो उनखे असां कोपरस्त जिदोजहद जे ज़रिए उन मलक रियाज़ खे न दसे सघियासीं जंहिंखे असांजे मोहतरम शहीद भाऊ कमर भट्टी पंहिंजे कानून जे ज़रिए उनखे दसियो पर सिंधी असांजे मोहतरम शहीद भाऊ कमर भट्टीअ खे असां खां
जुदा कयो पर उहो जॾहिं सॼो फाइल मौजूदु आहे तयारु आहे कराची जी ॿार हाई कोर्ट हुजे या मलीर हुजे भाऊ साम्हूं त हर वकील क़ुर्बान ईंदा जॾहिं मां उन्हनि खे चयो ही सॼो फाइल तयारु आहे बारिया टाउन ख़िलाफ़ ऐं ही नोटिस बि आहिनि त हिन कम खे ब्लॉक कयो उहो कंहिं बि वकील मुंहिंजो साथ न ॾिनो हो हुते फाइल मौजूदु आहे लेखक आहे हिकिड़ो असांजो जीअं सुनमाल जो चवां सरबराह आहे एॾो वॾो ॻाल्हियूं कंदो आहे वकील बि आहे पर उन हा करे उन केस खे न कयो सचाई हुजे हा त इनशाला उन बारिया टाउन खे बि ठहणु न ॾियूं हा ही कोपरस्तनि में जेका असां में अना परस्ती आहे पंहिंजे इनाम अब्बासी अॻिते थो थिए त उनखे पोइते कीअं करिणो आहे धोते देशीअ खे पोइते कीअं करिणो आहे हिननि ते केस थियो आहे त हो खिलंदा न मज़मत कंदा सचाई थींदी मां थो चवां हाणे बि हर कंहिं मां त इहो चवां थो कि इहो जेको छकिनाल ज़रदारी साहिबु साइन करे मनसूबे खे शुरू करे छॾियो आहे वरी हुनजो पुटु ड्रामेबाज़ी करे चई त हिकिड़ा मुल्क जो सदर चए थो ठहे ॿिया वरी हुनजा हेठियां वरी चवनि था नाइंसाफ़ी आहे सिंध सां माण्हुनि खे चुटियो पढ़ण लाइ सिंधी माण्हुनि खे वेसा घातीअ में फासाइण लाइ वरी उन्हनि ॾे अचण जे लाइ इहे जेके ड्रामेबाज़ियूं थी रहिया आहिनि असांजे होले साहिबु इहो सुवालु कयो त उनखे केनालनि खे कीअं हल ख़तमु कजे ख़तमु ईअं थींदो जो इहे वरी सिंध जूं पार्टियूं जीअं भाऊ इनाम ॻाल्हि कई त को बबुरले ते धरणो थो हणे को कंदकोट को कराची इहे सभु जे गॾिजी पंजाब जो रस्तो बंदि कंदासीं त इनशाला केनालनि जो मनसूबो रद्द थींदो ऐं मां पंहिंजे विस ऐं वितार हुलिया साहिबु तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां त असां जिदोजहद करे भली इहे कॉन्फ्रेंस पार्टियूं अलॻि अलॻि कनि इहे पंहिंजा जलसा जुलूस पर जीअं सिंध कॉन्फ्रेंस पार्टी बि धारणा आणी एहतजाज करे हिन मनसूबे खे रद्द कंदी उन में असां सां इनाम अब्बासी गॾु हूंदो तव्हां बि गॾु हूंदो भाऊ रज़ाक बि जेके अॼु बाट अदबी मेले में आया आहिनि इहे सभु अॼु हथु मथे करे मुंहिंजो साथ ॾियनि त इनशाला पोइ 24 ते असां 25 फरवरी ते धरणो हणी हिन केनालनि खे रद्द कंदासीं ॻाल्हि सही सिधी आहे जे ॿधी कंदा कॉन्फ्रेंस त इनशाला इहे भॼी वेंदा इहे जेके MP MNA जेके उन्हनि जा हिमायती बाक़ी हर को पंहिंजे लेखे करे थो उन्हनि खे बि जस हुजे पर जेकॾहिं गॾिजी धरणो हणंदासीं ऐं पंजाब जा रस्ता बंदि कंदासीं त इन्हनि 6 केनालनि खे रद्द कंदासूं पंहिंजे हक़ जे बारे में ऐं पंहिंजी सिंध जे बारे में संगीनुनि जे साम्हूं तोड़े गोलियुनि जे वसकारे में जारी आहे जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी हिकिड़ी ॻाल्हि इहा बि सम्झिजे त कराची बार एसोसिएशन हिकिड़ी कमेटी ठाही आहे केनालनि जे ख़िलाफ़ ऐं हिकिड़ी कमेटी हैदराबाद वकीलनि जी कमेटी बार जे तरफ़ां ठही आहे हिकिड़ी कमेटी मुंहिंजी निगरानी में लाड़काने डिवीज़न ऐं लाड़काने डिवीज़न जी ॻाल्हि थो कयां सिंध बार काउंसिल जो मेंबर आहे अब्दुल गनी बजराणी कश्मीर कंदकोट जो जेको सिंध बार जो मेंबर बि आहे ऐं हुन सदर बि रहियो आहे त हिकिड़ी कमेटी असां बि ठाही आहे लाड़काने जे अंदरि त वकीलनि जूं कमेटियूं कानूनी तौर ते इन सॼे मामले खे ॾिसनि पियूं ऐं मुमकिन आहे असां जल्दी हिन मामले खे हाई कोर्ट में या सुप्रीम कोर्ट में चैलेंज कयूं ऐं हुन सां गॾोगॾु जेका 6वीं तरमीम आहे हुनखे बि चैलेंज कयूं छो त 6वीं तरमीम सॼी जुडिशरी जो कारो करे छॾियो आहे जजनि जे मथां चेक एंड बैलेंस लॻी वियो आहे जेको जज हाणे सियासी माण्हुनि जे ख़िलाफ़ फ़ैसिला ॾींदो त उहो जज कहिड़े वक़्तु ते राति जो फ़ैसिलो ॾींदो सुबुह जो घर सुबुह जो फ़ैसिलो ॾींदो राति जो घर यानी जेके बि जस्टिस वेठा आहिनि हाणे सुप्रीम कोर्ट में हाई कोर्ट में उहे मोहताज थी विया आहिनि सियासी माण्हुनि जे जेसीं ताईं 6वीं तरमीम ख़तमु न थींदी ऐं अदले आज़ाद न थींदी तेसीं ताईं असांखे को बि पावरफुल या ताक़त वारो फ़ैसिलो कोर्ट खां न मिलंदो कोर्ट फ़ैसिलो न कंदी छो त कोर्ट उन्हनि जे मातहत थी वई आहे कोर्ट वॾी सरकारी धुरियुनि जे मातहत थी वई आहे सुप्रीम कोर्ट जा जज सरेआम चवनि था त असांजा घर महफ़ूज़ न आहिनि
असीं महफ़ूज़ न आहियूं, कुझु बि महफ़ूज़ न आहे ऐं जेके जजमेंट्स आहिनि उहे लिखिजी अचनि थियूं। सो मामिलो इन नहज ते आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि हिते ॿी बि सम्झण जी आहे त हीअ जेका इंटरनेशनली ग्रेट गेम आहे, जंहिंमें इंडिया, जंहिंमें अफ़गानिस्तान, जंहिंमें ईरान, जंहिंमें पाकिस्तान जी साहिलियूं पटियूं, जंहिंमें फ़लस्तीन, जंहिंमें इसराइल, जंहिंमें सऊदी, जंहिंमें शाम जा मसइला आहिनि, इहे मसइला जेके हलनि पिया, जेके सर्द जंग आहे, जेका विढ़ान हले पई, उन में कभी उमेद आहे त के हादसा अहिड़ा थियनि जो पंहिंजा केनाल हादसा जे तौर ते बची वञनि। छो त केबीके में वेड़ हले पई, बलूचिस्तान में वेड़ हले पई, पाण पुरअमन स्ट्रगल में यकीन रखूं था ऐं पुरअमन स्ट्रगल कयूं था। कभी उमेद आहे ऐं पाण इंतकाम में यकीन रखूं था ऐं खोड़ ॻाल्हियूं आपदी ग्राउंड ऐं आपदी रिकॉर्ड आहिनि त हीअ जेके शोशा ऐं भपकियूं आहिनि, मुमकिन आहे पोयनि ईंदड़ 5 सालनि में शयूं ऐं नक्शा मतां तब्दील थी वञनि। तव्हां यकीन न हो, सिंध रहंदी, सिंध हूंदी ऐं मामला मटिजी सघजनि था। सभु शयूं आपदी रिकॉर्ड नथियूं ॻाल्हाए सघजनि, कुझु शयूं आपदी रिकॉर्ड बि आहिनि ऐं उहे आपदी रिकॉर्ड ई रहंदियूं। मुंहिंजो इनाम अब्बासी खां आख़िरी सुवालु हूंदो, मुख़्तसर सुवालु हूंदो त हाणे पाण खे जेका हीअ गॾु करण वारो अमल आहे ऐं सियासी अमल आहे, उनजी शुरूआति कीअं कजे ऐं जेकी शागिर्द आहिनि, नौजवान आहिनि, सोशल मीडिया आहे, इनखे कीअं मूव कजे हिक हंधि ते गॾिजी करे पाण एसी ताईं जंग करे सघूं जेसीं ताईं कुझु वॾो इनकलाब अचे ऐं असांजा माण्हू सुजाग थियनि ऐं हिक हंधि गॾिजनि। उनजे लाइ सोशल मीडिया त तमामु सघारो हथियार आहे, पर उनखां बि वॾो ऐं सघारो हथियार आहे असांजी तंज़ीमुनि अंदरि कारकुन जेको आहे, उन में हिकिड़ो वॾो हल्को या वॾो अंग जेको आहे, उनजे अंदरि हिकु क्रोध आहे क़यादतुनि जे ख़िलाफ़ु, क़यादतुनि जी हिणाई, क़यादतुनि जी नाअहली, क़यादतुनि जी काहिली या उन्हनि जे ऐश अशरफुनि ऐं उन्हनि जे सॼी लग्ज़री लाइफ खे ठाहे। हाणे उहो जॾहिं अंदरि खां तोड़ फोड़ थिए त उहा बि इन शइ खे उभारे अची सघे थी। छो त जीअं तव्हां ॻाल्हि कई न त कोर्टुनि में ॿार में शयूं अचनि थियूं, हे थो थिए, सभु कुझु कामेटियूं जुड़ियूं आहिनि, पर हीउ मसइलो आहे सियासी। हिन खे सियासत ऐं स्टेट में ई हल करे सघे थो ऐं उनजे लाइ पावर हुजणु लाज़मी आहे। आउं सम्झां थो या आउं चवंदो बि रहियो आहियां त असांजो स्टेट पावर, पॉलिटिकल पावर जेको आहे उहो असांजे दुश्मन हिकिड़े खे गुज़ारे छॾियो आहे, हिकिड़े खे ख़रीद करे छॾियो आहे ऐं हिकिड़ियुनि जॻहियुनि ते वरी अहिड़ा जिते चवे थी ॾाढो ख़राबु लफ़्ज़ आउं इस्तेमालु कयां, पर हिकिड़ा बोझ, हिकिड़ा बोखला विहारे छॾिया अथऊं जिन खे हीअ लखां सालनि जी तहज़ीबी तमदुनी सिंध जी नुमाइंदगी करणी आहे, अहिड़ा बोखला वेठल आहिनि। जेसीं ताईं असीं इन सॼे शख़्सियत परस्ती, पीर परस्ती, सियासी बि ॻाल्हायूं, दरगाह मरगाह ॻाल्हि छॾूं था, दरगाहूं इन जे करे उहो जेके आहिनि जो सियासत ऐं सियासी तंज़ीमूं ऐं उनजो सॼो कल्चर जेको आहे उहो ख़राबु थियो आहे। जीअं जीअं सियासी कल्चर सगारो थींदो त इहे पीर मीर वॾेरा इहे सभु घणाम कंदा। आउं सम्झां थो त असां पंहिंजो ॿारनि हिकु भेरो वरी अदबी संगत ज़रूरी न आहे, पर कंहिं ज़माने में अदबी संगत अदब उन विसरवाणी वारो किरदारु अदा कयो। हाणे बि उनजे अंदरां बि हिकिड़ो गर्व कढिजे, छो त लिखणु शेर जंगियूं जॾहिं बि लॻनि थियूं त तबल वञनि था, शेर तराना पढ़िया वञनि था, उहे जंगियूं घटाए था वञनि। जेसीं ताईं असांजा शाइर ऐं उहे साले असांजे GM सैयद जा कारकुन, इहे पिंजोड़, इहे शख़्सियतूं ऐं इहे महबूब अॻवान घोर वञा सदके वञा, इन सॼे कल्चर मां निकिरी हिकिड़ो भले थोरी वधीक महिनत करणी पवंदी, थोरो वधीक कमु करिणो पवंदो, उहो करे बि असां बचाए सघूं था। पर मां वरी बि हिते ॿुधो आहे जेसीं ताईं इहे क़यादतूं असांजे मथां ऐं असां जेसीं ताईं इन्हनि क़यादतुनि खे नथा हटायूं तेसीं ताईं असां अॻिते वधी नथा सघूं।
भले असां नयूं तंज़ीमूं ठाहियूं, मिसाल जा असां सिंध सभा इन ई कावड़ में ठाहीसीं त भाई असां हिन जीअं सिंध सां, हिन जीअं सिंध सां, हिन जीअं सिंध सां, हिन जीअं सिंध जी संछाण कईसीं, ही खामियूं आहिनि, ही शयूं आहिनि, नथा बीह सघूं। असां भला हिकु नई शइ था ठाहियूं, पर नई शइ हिकु ज़रई समाज आहे, उनजे अंदरि पॉलिटिकल इकोनॉमी न हुजण जे करे असीं जेको इहो घुमंदा वठूं था त असांजे समाज अंदरि जेको सदियुनि जो 712 खां वठी लगातार जेको सिंध जे मथां कॾहिं मज़हब जे नाले ते त कॾहिं धाड़ेलनि ऐं फोरन जे हमला आवरियुनि जे करे जेका अॼु ताईं असां जेको सॼो माण्हू उहो सॼो कल्चर ऐं उहा सॼी रवादारी ख़तमु थी वई आहे, उन जे करे असीं इहो जेको छिड़ छिड़ ॾिठा आहियूं उन सॼे खे जॾहिं मुंहुं ॾेई सघूं था, जॾहिं असां वटि इकोनॉमी हुजे उहा कोन्हे। असां पंहिंजे पेर ते रखंदा आहियूं त भाई सिंध सभा जी मदद कयो, उन में असीं कोन चवंदा आहियूं त असांखे लख करोड़ ॾियो, असां चवंदा त असांखे महीने में सॼी तंज़ीम जो असांजो ख़र्चु आहे 35,000 रुपया, जंहिंमें पेनाफ्लेक्स थिया या असां मुख़्तलिफ़ शहरनि में डोड़ूं था, उन ते बि मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जा नाले वारा पंहिंजे नालनि सां बि उन्हनि जूं आइडियूं चिथल कंदा, तनक़ीद कंदा। असीं चवंदा आहियूं असीं कोन पंहिंजनि माण्हुनि खे खोलींदासीं, न उन्हनि जा पुट अॻुवा करे उन्हनि खां भुङ वठंदासीं, न उन्हनि जूं ज़मीनूं जेके आहिनि त उन्हनि ते कब्ज़ो कंदासीं, न गुता खोलींदासीं, न ई असां जेको आहे कंहिंखां भत्तो वठंदासीं। असां अगरि केॾे वेंदासीं बि त उनजे आॾो इहो रखंदा, पर हाणे उन में टाइम लॻंदो। हीअ असां वेठा आहियूं जहिड़ो कर कुमीअ ते, ऐं सूरत हाल ॾाढी गंभीर आहे। इन लाइ इहे ॿ ऑप्शन मूं वटि आहिनि त असांजो अदीब जेको आहे, असांजो शाइर जेको आहे हीअं न आहे त सफ़ा उन में आहे, असां वटि ॾाढा भला शाइर आहिनि, पर उनजो अंग अञा वधे त उन्हनि जी मौजूदगी असांखे मिले, जीअं माज़ी में असांखे मिले पई। ऐं माज़ीअ जी उन्हनि शाइरनि जंहिंजा 15-15, 20-20 बंदनि ते गज़ल हूंदा ऐं उहे माण्हू यादि करे ॾींदा हुआ। अहिड़े क़िस्म जी शाइरी, आवाम जे ॾुखनि सुखनि अॼु जे आजके जी शाइरी ऐं कारकुन जेके हूअं ई शहीद थियनि था ऐं उहे ओड़ ॾाढी निकिरनि, तॾहिं असीं बची सघूं था। बाक़ी जेके असांजे घरनि में हरामी ॿार ॼावल आहिनि, जेके मुख़्तलिफ़ रूपनि में के कामोरा लॻा वेठा आहिनि, के दानेश्वर लॻा वेठा आहिनि, के रिटायरमेंट खां पोइ जेको आहे उहे क़ुर शरीफ़ जा तर्जुमा वेठा कनि, इहो सॼो जेको बहिरान आहे उनखे वरी बि इहे नवां माण्हू मुंहुं ॾेई सघनि था। ऐं उन में अमीन तमामु वॾो कमु कंदा हुओ, सुठो कमु कंदा हुओ, हिते ॿिया बि दोस्त तमामु सुठो। इन शइ खे जेसि ताईं उत्साह ऐं उनखे नओं न कबो, वधाइबो न, तेसि ताईं मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे। असां मोद जे खूह में ई मोटर साइकिल हलाईंदा रहंदासीं, पर उहा मंज़िल ॾांहुं ॿाहिरि निकिरी न सघे। वॾी महिरबानी आहे। इनाम जो चवणु आहे त सिंध कार्ड खे माण्हुनि खपायो आहे, उहे माण्हुनि ज़मीनूं वरितियूं, उन्हनि माण्हुनि गुता खोलिया आहिनि, उन्हनि माण्हुनि ट्यूटियूं, बंगला, फ्लैटूं, ज़मीनूं अलाए छा छा वरितियूं आहिनि, ऐं सिंध कार्ड खे उन्हनि विकियो आहे। मुबादा जेकॾहिं सिंध कार्ड खे सिंध कार्ड न सम्झे, सिंध सम्झी करे उन ते अमली जिदोजहद कबी ऐं नओं खून यानी शागिर्द बि हुजे, औरत बि हुजे, मर्द बि हुजे, ऐं पाण अदीब बि हुजऊं, ऐं हर स्टेक होल्डर, हर सेक्टर मां माण्हू ईंदा, ऐं सोशल मीडिया ते, प्रिंट मीडिया ते, ऐं मीडिया जो ख़ासि करे किरदारु जेको हाणे सरकारी धुर वारो थी वियो आहे, जेकॾहिं उहो न्यूट्रल थींदो त हुन लाइ बि बहितरी हूंदी। ऐं जेके सभु माण्हू आहिनि इहे, छो त पाणी हूंदो, ईअं त दुनिया में समुंड जो पाणी फिल्टर कबो त कराची वारा, मूंखे अजीब लॻंदो आहे त कराची वारा किथे वेंदा जॾहिं समुंड में दरिया में पाणी न हूंदो, कीचड़ में पाणी न वेंदो, त कराची वारा, हैदराबाद वारा किथे वेंदा? इहे आख़िर ॻाल्हि सम्झनि छो नथा? इहे त पहिरियां इहे मरंदा, इनखे ॻाल्हि सम्झणु छो थी अचे? MQM खे, उर्दू ॻाल्हाईंदड़नि खे कराची में हर आबाद वारनि माण्हुनि खे सम्झणु खपे ऐं असांजो साथ ॾियणु खपे। ऐं हर उन माण्हूअ खे जेको हर क़ौम सां वास्तो रखे थो त पाणी हूंदो त सिंध बि हूंदी, हीअ धरती बि हूंदी, मईशत बि हूंदी, इहे हिते मंशियात बि खपाए सघंदा, चर्च भंग बि खपाए सघंदा, सभु कुझु खपाए सघंदा। जेकॾहिं कुझु बि न हूंदो त पोइ थर हूंदो ऐं डुकार हूंदो। इन जे लाइ पाण खे वॾी वेड़ विझण जी ज़रूरत आहे।
ऐं पंहिंजो पाण खे रिकम्पोज़ करण जी ज़रूरत आहे। अदालतुनि में, वकीलनि में, उस्तादनि में, जेके बि जिते माण्हू वेठा आहिनि, उन्हनि खे वेनती इहा हूंदी त उहे बेकाऊ न थियनि, उहे सिंध सां बीहनि ऐं सिंध सां जेकॾहिं बीहंदा त पाण केनाल मोटाईंदासीं ऐं हर हाल में मोटाईंदासीं। ऐं जेका मूं ॻाल्हि कई त कुझु ॻाल्हियूं ऑफ दी रिकॉर्ड आहिनि, उहे इनशाला तव्हांखे चइनि सालनि में नज़र ईंदियूं। तव्हांजो वधीक वक़्तु कोन था वठूं। हीउ मामिलो एॾो सवलो न आहे, एॾो सवलो न आहे जेॾो सम्झो पियो वञे ऐं जेॾी ॻाल्हि कई बि वञे। हीअ सिर्फ़ु हिकिड़ी प्रोपेगेंडा आहे, हीअ सिर्फ़ु डर जे ख़ौफ़ जी ॻाल्हि आहे। इनशाला इनाम पाण ऐं असीं ऐं जेके ॿियूं क़ुवतूं आहिनि उहे मिली करे हिन मामले खे के मुंतक़ी अंजाम ते पहुचाईंदियूं। मुंहिंजो सिर्फ़ु ॿी हिकिड़ी वेनती आहे त हीअ जेके मज़हबी धुरियूं, हीअ जेके प्रोग्रेसिव धुरियूं पंहिंजे छातियुनि में, पंहिंजे काजनि में, उन्हनि खे बि विहारनि था जेके कोरूं, उन्हनि खे बि विहारनि था जेके रहस आहिनि, उन्हनि खे बि विहारनि था जेके केनाल कढनि था, उन्हनि खे बि विहारनि था जेके महदिन मसाइल खपाइनि था। सवाल त उहो थिए त बाबा हिकु पासे तव्हां चओ था त सिंध विराईंदव पादर ॻाईंदव, केनाल कढंदव पादर ॻाईंदव, ॿिए पासे तव्हां हुनखे प्रोटोकॉल था ॾियो, ॿिए पासे तव्हां हुनखे गजी विहारियो था। सवाल त उते चओ था ज़ाती तालुक आहे। जेसि ताईं इहो ज़ाती तालुक ख़तमु न थींदो तेसि ताईं सिंध आज़ी न थींदी, केनाल आज़ाद न थींदा। तव्हां सभिनी जी महिरबानी, हिन प्रोग्राम खे ख़तमु था